मां हींअर ख़ुसूसी बयान जे लाइ जंहिं हस्तीअ जो असांखे काफ़ी वक़्त खां इंतज़ार हो उहे घड़ियूं असांजूं पूरियूं थी चुकियूं। मां हींअर ख़ुसूसी बयान जे लाइ शरीन ज़बान तर्जुमाए फैज़ान नवाज़ मुसन्निफ़ फ़िक्र लतीफ़ रिसर्च स्कॉलर बेहतरीन लेखक बेहतरीन आवाज़ जो मालिक हजरत अल्लामा मौलाना अबू मोहम्मद हाशिम अयाज़ हाशिम अतारी कादरी दामद बरकातुल आलिया के अर्ज़ कंदासीं न पाण अची असांखे हुज़ूर अलैहिस्सलाम जे शान में बयान करे ॿुधाइनि ऐं असांखे उन खां बाद में हुज़ूर गौसे पाक जे शान में भी कुछ ॿुधाइनि। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद व इन क़ालू क़बिलु लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल करीम। नहनु वज़ालिका व शाकिरीन वल आबिदीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। आओ तव्हां जी अॻियां क़ुरान मजीद जी आयत मझां अध आयत जो आख़िरी हिस्सो तिलावत कई आहे। अल्लाह का दुआ है त अल्लाह पाक इन मुतअल्लिक़ सही दुरुस्त बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। टाइम तमाम घणो थी चुको आहे छाकाणि त असां जे शहर जो जेको उसूल हूंदो आहे महफ़िल शुरू करणु 2 घंटनि जे अंदरि अंदरि महफ़िल खे ख़तमु करणो हूंदो आहे। छो त बाज़ औक़ात इंसान कमकार बि हूंदो आहे, बोर बि थी वेंदो आहे, को मरीज़ हूंदो आहे, को बीमार हूंदो आहे, सभु शइ जो ख़्यालु रखिणो हूंदो आहे। सो मां कोशिशि कंदुमि सिर्फ़ु अधु कलाक मां तव्हांजो वठां ऐं अधु कलाक में असां तमामु घणो सिखी वञूं। त इन जे लाइ मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन नंढड़े टाइम जे अंदरि थोरे टाइम जे अंदरि मुंहिंजूं चंद ॻाल्हियूं अगरि गौर खां ॿुधंदा त इंशाअल्लाह तमामु घणो फ़ाइदो मिलंदो इंशाअल्लाह। सब खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला जी क़ुरान मझां मां आयत जेका तिलावत कई आहे आयत जो अधु हिस्सो तिलावत कयो आहे त मुंहिंजी कोशिशि आहे त इन जो पूरी आयत मां पढ़ां, उन जो तर्जुमो तव्हांखे ॿुधायां, पोइ इन अधु आयत बयान करण जो मक़सदु छा आहे उहो बि मां तव्हांखे सम्झायां। त अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद जे अंदर इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। सुभान अल्लाह। रसूलम मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो
लक़द मन अल्लाह अलल मुमिनीन मां मोमिनन जे मथा मां मुसलमानन जे मथा एहसान फरमायो आ केड़ो एहसान फरमायो आ अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूला एहसान उहो फरमायो आ त तव्हां मजा तव्हां जे नस्ल मजा तव्हां जे मोमिनन मजा हिक आली शान रसूल रवानो कयो आहे सुभान अल्लाह रसूल रवानो कयो आहे करे छा थो रसूलम मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही ओ आली शान रसूल वो आली शान नबी तव्हां जे मथां आयतूं पढ़े थो तव्हां जे मथां क़ुरान पढ़े थो तव्हां खे हिकमत सेखारे थो तव्हां खे इल्म सेखारे थो तव्हां खे फ़हम सेखारे थो तव्हां खे तालीम ॾे थो तव्हां खे अखलाक जी तालीम ॾे थो तव्हां खे दीन जी तालीम ॾे थो तव्हां खे सिधे राह जी तालीम ॾे थो पर हाणे अॻी जेका आयत आहे जंहिंजो मुंहिंजो टॉपिक बि इहो ई आहे अॻी आयत में अल्लाह पाक इरशाद फरमायो व इन कानू मिन क़ब्लु लफी दलाल मुबीन ऐं इन खां पहिरियां तव्हां खुली गुमराहीअ में हो यानी कि अल्लाह तबारक व तआला आली शान रसूल खे मोकिलण खां बाद में उहो रसूल तव्हां ते आयतूं पढ़े थो तव्हां खे क़ुरान ॿुधाए थो मोबाइल खे छॾींदो उहो नबी उहो रसूल तव्हां ते आयतूं पढ़े थो क़ुरान पढ़े थो ऐं तव्हां खे हिदायत जी राह ॾेखारे थो इन रसूल खां पहिरियां तव्हां खुली गुमराहीअ जे अंदर हुआ हाणे खुली गुमराही जे अंदर कीअं हुआ इन ॻाल्हि खे ॿुधण खां पहिरियां मां तव्हां खे इन नबी जेको आलीशान रसूल असां ना अल्लाह पाक मोकिलियो जंहिंजा असां उम्मती ठहियासूं उम्मतियाणियूं ठहियूंसियूं उन नबीअ ते दुरूद शरीफ़ पढ़णु केॾो वॾो अज़ीम आहे केॾो वॾो अफ़ज़ल आहे उहो मां तव्हां खे ॿुधाइणु चाहींदुमि त बगदाद जे अंदर हिकु वापारी रहंदो हुयो उहो वापारी अमीर कबीर हुयो पर हालातन अहिड़ो त फेरो खाधो जो उहो जेको वापारी हुओ हुन खे वापार में टोट पई नुक़सान पइजी वियो जंहिंजे करे हू पुठिते पइजी वियो हुन खे तमामु घणो नुक़सान थियो उन वापारीअ जंहिंखे टोट पई वापार मजा इन कंहिं आलमनि खां ॿुधो हुयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे छा हदीस आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जेको परेशान गोर खां ॿुधजो भाइर बि ॿुधनि भेनरूं बि ॿुधनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जेको परेशान हाल हुजे या मुसीबत में मुब्तला हुजे त उहो मुझे मथां दुरूद शरीफ पढ़े छा पढ़े मुझे मथां दुरूद शरीफ पढ़े अल्लाह उन जूं परेशानियूं दूर फरमाए छॾींदो अल्लाह उन जूं मुसीबतूं ख़तम करे छॾींदो हाणे उन वापारीअ अल्लाह जे नबीअ जे रसूल जे आलिमन खां ॿुधो हुयो छा ॿुधो हुयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे जेको परेशान हाल हुजे जेको मुसीबत में मुब्तला हुजे वो मुझे मथां दुरूद पढ़ंदो त मां उन जूं मुसीबतूं दूर फरमाईंदुमि पोइ उन वापारीअ छा कयो हिकु मस्जिद जे कुंड में वञी वेठो अल्लाह मस्जिद जे कुंड में वेही करे अल्लाह जे हबीब ते दुरूद पढ़ण लॻो हिकु ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो टियों ॾींहुं गुज़रियो चोथों ॾींहुं
गुज़रियो हता के 10 ॾींहं गुज़री विया रात ॾींहं मस्जिद में पियो हो अल्लाह जी इबादत कंदो हुयो हुनजो नंढड़ो पुटु हो जेको हुननि जे लाइ सुबुह जो मानी खणी ईंदो हो ऐं ॿियो रात जी मानी खणी ईंदो हो पोइ अल्लाह जी बारगाह में सजदा रेज़ हुयो ऐं महबूब मदीने वारे साईं जे मथां दुरूद पियो पढ़ंदो हुयो अहिड़ी तरह 27 ॾींहं गुज़री विया उन अल्लाह जे हबीब जे मथां लगातार दुरूद पढ़ियो ऐं असां जेके हूंदा आहियूं त 5 ॾींहं दुरूद पढ़ंदा आहियूं या 1 ॾींहुं दुरूद पढ़ंदा आहियूं पोइ सोचींदा आहियूं असांजो कमु त थिए ई कोन्हे नेगा छॾी सघणे न मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजा भाउ न 1 ॾींहुं दुरूद पढ़ो तुंहिंजो मसलो नथो हल थिए 2 ॾींहं दुरूद पढ़ो 3 ॾींहं दुरूद पढ़ो हफ़्ता के महीनो गुज़री वञे तव्हांजो मसलो लाज़मी हल थींदो उहो शख़्स उहो वापारी 27 ॾींहं लगातार अल्लाह जे हबीब जी बारगाह में मस्जिद में वेही करे दुरूद शरीफ पढ़ंदो रहियो रात जो 28वें ॾींहं ते हिन खे ख्वाब में हिकु शख़्स आयो उन ख्वाब में उन शख़्स चयसि त वज़ीर अली बिन ईसा वटि वञ उन खे चओ त मूंखे कर्ज़ ॾे अली बिन ईसा वटि वञे उन खे चओ त मुंहिंजो कर्ज़ो अदा करे उहो सुबुह जो उथियो पंहिंजे ख्वाब जे बारे में सोचाई चए न कहिड़ी ख़बर मुंहिंजे ख्वाब में शैतान आयो हुजे पोइ उन घबरायो वरी नए सिरे खां दुरूद पढ़णु शुरू कयाई वरी ॿियो ॾींहुं गुज़रियो त नबी पाक रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खे ख्वाब में आयो आका करीम इरशाद फरमायो ऐ शख़्स ऐ वापारी अली बिन ईसा खे वञी चओ त मोहम्मद अरबी तोखे चयो आहे त मुंहिंजो कर्ज़ अदा करता त हाणे हिन वारे न सोचो त हू मूंखां अगरि का निशानी घुरे तो कोई नबी पाक फरमायो आहे गौर खां ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि अगरि तव्हां इहा मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियो त तव्हांजी दुरूद खां मोहबत थी वेंदी ऐं तव्हां सची दिलि खां पोइ अल्लाह जे हबीब जे मथां दुरूद पढ़ंदो न सोचो त मूंखे का निशानी त कान्हे का मां कीअं हुन वटि वञा निशानी ॿुधायां पोइ उहो शख़्स टियों ॾींहुं गुज़रियो दोबारा निंड में सुतो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ख्वाब में आयो मां तव्हांखे चयो हो त अली बिन वज़ीर वटि वञे ऐं उन खे चयो त मोहम्मद अरबी तव्हांखे हुकुम ॾिनो आहे त मुंहिंजो कर्ज़ अदा कयो या रसूल अल्लाह मां अली बिन वज़ीर वटि वञा त सही अगरि हू मूंखां का गवाही घुरे का निशानी घुरे त मां उनखे छा निशानी ॾियां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लबे मुबारक खां फरमायो जॾहिं तूं अली बिन वज़ीर वटि वञी तूं उनखे मुंहिंजो हुक्मनामो ॿुधाई ऐं तोखे चए त निशानी ॿुधाए तूं अली बिन ईसा खे चइजांइ तूं जॾहिं सुबुह जो फजर जे टाइम खां पहिरियां तूं उथंदो आहे ॻाल्हाइण खां पहिरियां खाइण पीअण खां पहिरियां 5000 भेरा रोज़ाना महबूब यानी मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदो आहीं हीअ वई तूं उनखे निशानी ॾिजांइ त पाणे तोखे मदीने वारे साईं मुंहिंजे सदके तुंहिंजो कर्ज़ अदा करे छॾींदो सुभान अल्लाह हाणे टियों दफ़ो ख्वाब ॾिसण खां बाद में उहो हुमरा अली बिन वज़ीर जे दरबार में पैर रखियईं सोचाई त अॼु त 28 ॾींहं 29 तारीख़ ते कहिड़ी बि हालत में मूंखे कर्ज़दार खे कर्ज़ ॾियणो आहे वापारी अली बिन ईसा वटि पहुतो हाल हवाल कयईंसि ॾे ख़बर कीअं आयो आहे वापारी अर्ज़ कयो हुज़ूर मदीने वारे साईं मूंखे तव्हां वटि मोकिलियो आहे अच्छा निशानी भला का ॿुधाए वापारी चयो ए अली बिन वज़ीर मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा निशानी ॾिनी आहे त अली बिन ईसा खे चइजांइ त तूं सुबुह फजर खां पहिरियां उथंदो कंहिं सां ॻाल्हाइण ॿोलाइण खां पहिरियां
नबी पाक जे मथा 5000 भेरा दुरूद पढ़ंदो आ पो उन खां बाद उन जी ख़बर मदीने वारे साईं ऐं मलाइकनि ने खुदा का सवा बे कंहिंखे बि काने का अली बिन ईसा हो जो बुधो त खुशी मजा उथी बीठो ऐं घर वयो घरां 9000 दीनार सोन जा खणी आयो कर्जदार खे चयाई त हिन मां 3000 दीनार तू पार बचन लाइ रख ऐं 3000 दीनारनि जो तू वापार वनी कंज कर ऐं 3000 दीनारनि जो तू कर्ज अदा कर जेको तो उधार वरतो आ सुभान अल्लाह इहो वापारी 9000 दिरहम खणी 6 दिरहम रखिया घर बाक़ी 3 दिरहम आयो काज़ी वट जंहिं वटि फैसलो जी बथड़ी थियणी हुई काज़ी साहब वटि पुछा काज़ी साहब उनखे चयो त तूं त कंगाल हुए तो वठी 3000 सो भी सोना दिरहम सिक्का सोना सिक्का तो कीअं आया उन वरी काज़ी साहब के जज साहब के पूरो वाक्य बुधायो त मां दुरूद पढ़ियो मस्जिद में वेठम वरी काज़ी जेको आहे अली बिन ईसा वटि बि आई आहियां त जज साहब खुश सां उठियो वो घर वियो घरां थेलीअ में 3000 दीनार यानी सोना सिक्का 3000 खणी आयो चई त मां नेकिन खां पोइ छो हटां चई इहो जेके 6000 दीनार मज़ीद आहिनि उहे बि तूं पंहिंजे घर में रख ऐं तुंहिंजा 3000 दीनार मां जेको आहे भरियां थो हाणे कर्ज खवा जेको हुयो जंहिंजो कर्ज हुयो उनजे मथां उनजो ॿुधो चई सुभान अल्लाह भला महबूब मदीने वारे साईं जे मथां दुरूद पढ़ण जी एतिरियूं बरकतूं आहिनि त मां पंहिंजो कर्ज ई माफ़ कयां थो उहो कर्ज जेके 3000 ॿिया हुआ जज साहब वारा जज साहब उनखे चयो 3000 ही बि तूं खण दुरूद जी बरकत खां 9000 दिरहम उनखे हुतां मिलिया 3000 ॿिया मिला 12000 दिरहम खणी जेको आहे घर वियो सुभान अल्लाह त दुरूद जी बरकत खां हुन जो कर्जो भी लही वियो ऐं बगदाद जो अमीर तरीन शख्स बणजी वियो अगर सोन जी असां हिन वक्त क़ीमत ॿुधूं त अरबन में वञी पए थी सो दुरूद असांजी भेण असांजो भाउ को भी दुरूद पढ़ी सके थो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह उहो भी दुरूद आहे ऐं आसान ने का सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इहो भी दुरूद आहे कई दुरूदन ॿिया वरी वॾा दुरूदन लेकिन आसान ई आहिनि सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अला मुहम्मद अस्सलातु वस्सलामु अलैका इहो तव्हां बावज़ू पढ़ो अगर विज़ू ना भी आए तो उथंदे वेंदे माण्हू पढ़ी सघे थो लेकिन कोशिश करे बावज़ू पढ़े त उनजी बरकतूं मिलंदियूं सो तव्हां दुरूद शरीफ पढ़ंदा रहंदा कयो तव्हां अल्लाह तबारक व तआला जे कुरान मां हिक आयत तिलावत कई हुई अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन सुभान अल्लाह जेको शान वारो नबी मां मोकिलियो हो उन नबी तव्हां ते तिलावत कई कुरान जी तव्हां के हिदायत भी सेखारे तव्हां के हिकमत भी सेखारे तव्हां के तालीम भी ॾिनाई तव्हां के अखलाकियात भी सेखारे तव्हां के रहन सहन भी सेखारे तव्हां के मेहमान नवाज़ी भी सेखारे तव्हां के पाड़े वारनि जा हुकूक भी सेखारे तव्हां के वॾनि जो अदब भी सेखारे तव्हां के नंढनि सां मुहब्बत करण भी सेखारे शफ़क़त करण भी सेखारे उन नबीअ खां पहिरियां तव्हां खुली गुमराहीअ में हो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे तख़्त ते तशरीफ़ खणी आया हुआ
उन खां पहिरियां अरब जी सरज़मीन ते उंदाही हुई, कुफर ई कुफर हुयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां अरब जी सरज़मीन ते सिर्फ हिकु नबी आयो हो जंहिंजो नालो हो इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम। इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद में अरबन जी सरज़मीन ते को भी नबी न आयो हो। इस्माइल अलैहिस्सलाम खां बाद में 4000 सालन खां बाद में एडो वडो मुफासलो 4000 सालन जो हुआ। उन खां बाद में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ खणी आया। हाणे तमाम मूंखे ॿुधायो एडे वडे मुफासले जे अंदर नबी ना अचे, को इंसान जी इस्लाह न थे, के इंसान जो अखलाक न सुधारिया वञनि त मूंखे ॿुधाए त उन जे मथां कट चढ़ी वेंदी आहे त कंहिं अहल दीन नजीब मिसाल बयान करे असांखे ॿुधाए। छा ॿुधाई कि हिकु शीशो आहे, ॿ शीशा जंहिंजे असां ॾिसंदा आहियूं दर्शनी शीशान। हिकु शीशे जे अंदरि मटी लॻल आहे, धूड़ लॻल आहे। पोइ असां हुनखे छा कंदा आहियूं, हर हफ़्ते हिकु मुक़ररु ॾींहुं ईंदो आहे, असां कबटनि जी अलमारियुनि जी सफ़ाई कंदा आहियूं। पोइ हुन तां मिटी झाड़ींदा आहियूं, चारो तरफ़ मिटी लही वेंदी आहे। पोइ नए सिरे खां ॾिसणु लॻंदा आहियूं असां। ऐं ॿियो शीशो आहे जंहिंजे मथां कट चढ़ी वई आहे, सालनि खां पयो पंहिंजे मथां कट चढ़ी वई आहे। पोइ इहा कट धोइण वॾी मुश्किल हूंदी आहे त बनी इसराइल जी सरज़मीन में हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां बाद में कई नबी आया, यानी कि उन शीशे जो मिसाल हुयो जंहिंजे मथां मिटी चढ़ियल हुई। पोइ मूसा अलैहिस्सलाम खां बाद में हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम आया, शोएब अलैहिस्सलाम आया, यूशा अलैहिस्सलाम आया, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम आया, हज़रत यहया अलैहिस्सलाम आया। यानी कि पहिरें शीशे के जेका कट न बल्कि मिट्टी लगल हुई, वो हर नबी पंहिंजे दौर जे अंदर पंहिंजे उम्मतनि जे मथां मिट्टी लाहींदो रहियो, उन्हनि दिलियूं साफ़ कंदो रहियो, उन्हनि खे आईने के साफ़ सुथरो रखंदा रहिया। पर मदीने वारे साईं जी उम्मत में हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खां बाद में 4000 साल गुज़री विया। उन शीशे जे मथां कट चढ़ी वई हुई, धूड़ हुई, मट्टी हुई, बल्कि एतिरी त कट हुई जंहिंखे साफ़ करणु नामुमकिन हुयो। हुननि जे दिलनि मां दीन विसरी वियो हो, हुननि जे दिलनि मां ईमान विसरी वियो हो। हुननि खे ख़बर ई कोन हुई त असां इंसान बि हुआसीं, जानवर आहियूं, कंहिं शइ जी हुननि खे ख़बर कान हुई। अरब जी सरज़मीन में नबी पाक इन कानू मिन क़ब्लु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां पंहिंजे न्याणनि खे ज़िबा कयो वेंदो हो, ज़मीन में दरगोर कयो वेंदो हो, ऐं भेनरुनि जा हक़ खाया वेंदा हुआ, ऐं बुतनि जी पूजा कई वेंदी हुई। बुतनि जे अॻियां हर साल पीउ जेको पुट खे बलिदान ॾींदो हुयो। बलिदान मतिलबु बुतनि जे अॻियां पंहिंजे औलाद खे ज़िबा कंदा हुआ। ऐं हू औरतुनि खे जानवरनि वारो सलूक कंदा हुआ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां। पोइ छा थियो? हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा जो दौर आहे, ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजनि 12 हवारियुनि यानी पंहिंजनि 12 साथियुनि खे मुक़ररु कयो। छाला मुक़ररु कयईं, उनखे घुराए करे छा कयईं, तव्हां फलां इलाइक़े वञो। उहे 12 हवारी उन इलाइक़े में विया। उन इलाइक़े में उन हवारनि यानी ईसा अलैहिस्सलाम जी उम्मतनि में जेके वली हुआ, उन्हनि 12 वलियनि खे वरी 72 हवारी ॿिया मिलिया हुते। ईसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त तव्हां हर शहर में फैलिजी वञो, उहे तव्हांजो इस्तक़बाल कनि ऐं तव्हांखे खाधो खाराइनि त उन्हनि जो इस्तक़बाल क़बूल कयो, उन्हनि खे मानी खारायो। अॻी ॻाल्हि ॿुधो, पर यादि रखिजो हुते पहुचण खां बाद में जॾहिं तव्हां मानी बि खाओ, दावत बि खाओ, तव्हांजो इस्तक़बाल बि थिए, त पोइ तव्हां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ज़रूरु ऐलान कजो। उहे हवारी पहुचंदा हुआ,
चवंदा हुआ कद इक़्तरब नबीय असमाओ त आसमानन जी बादशाही जो नबी दुनिया में तशरीफ खणी अचण वारो आहे। सुभान अल्लाह। नुसर रबिया बिन नुसर हिकड़ो बादशाह अरब जी धरती ते थी गुजरियो हो। उन हिक ख्वाब ॾिसो, गरीब ख्वाब हुयो। उन्हनि जादूगरनि खे घुरायो जेके ताबीर मुअब्बिर जेके ताबीर कंदा आहिनि, उन्हनि खे घुराए उन्हनि जी ॾाढो ख्वाब रखी जे मां ख्वाब ॾिठो आहे पर मां ॿुधाईंदुमि कोन। ख्वाब ॾिठो आहे ॿुधाईंदुमि न, तव्हां ॿुधाईंदो। पोइ हिननि चयो त हिन सरज़मीन ते हिक ही शख्स अहिड़ो आहे जेको शाम मुल्क में रहे तो उहो ई तव्हांजो ख्वाब ॿुधाईंदो, तव्हांजो ख्वाब ई तव्हांखे ॿुधाईंदो, तव्हांखे ताबीर बि ॿुधाईंदो। पोइ सतीअ खे घुरायो वियो जेको काहिन हो, जेको ख्वाब जी ताबीर ॼाणींदो हुयो। उन चयो बादशाह इब्न नुसर तो जो ख्वाब ॾिठो आहे तो ॾिठो आहे त हिकु वॾो आलीशान समुंड आहे। उन समुंड में ऊंदाही आहे, चारों तरफ ऊंदाही आहे। उन ऊंदाही मंझि अचानक जो खिमण किरी आहे त ये खिमण पूरे एरिया के घेरींदी अरब जी मैदान में वञी किरी आहे। अच्छा चई वो बादशाह जेको टेक लगाए विहाणे खां वेठो सिधो थी बीह रहियो। चई हा मां इहो ई ख्वाब ॾिठो आहे, जी ताबीर छा आहे? नजी ताबीर छा आहे? ओ काहिन सती चवण लॻो आए बादशाह जेको तो ख्वाब ॾिठो आहे त समुंड जे अंदर खिमण किरिया खेण में किरिया त अचानक ऊंदाही मां रोशनी थी पई आहे। उन जी मुराद ई आहे त अरब जी सरज़मीन ते हिकु शख्स तशरीफ खणी ईंदो जंहिं जे ज़रिए तमाम ज़ालिम हुकूमतूं ख़त्म थींदियूं, जंहिंमें तुंहिंजी हुकूमत बि शामिल आहे। सुभान अल्लाह। त ही नबी जी आमद आहे, मदीने वारे साईं जी आमद आहे। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद खां पहिरियां इंसानियत जे अंदर इंसानियत कान हुई, यानी कि दुनिया जे अंदर कंहिंखे इहा शइ शराफ नोशी हूंदी, ग़लति कम हूंदा। पोइ आका करीम अची करे असांखे ॿुधायो त इंसान छा हूंदो आहे, औरतुनि जा हक़ छा हूंदा आहिनि, मर्दनि जा हुकूक छा हूंदा आहिनि, भाउरनि जा हुकूक छा हूंदा आहिनि, माउ जा हुकूक छा हूंदा आहिनि, पीउ जा हुकूक छा हूंदा आहिनि। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत ते तमामु घणो महिरबान, उम्मत सां प्यार करण वारा नबी हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु शख़्स आयो, गौर खां ॿुधो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु माण्हू आयो, हिकु शख़्स आयो जंहिं चयो त या रसूल अल्लाह मत साअतु, या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं क़ाइम थींदी? हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक क़यामत जो इल्म अता फरमायो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो साल भी ॿुधायो, जे मुहर्रम जे महीने में ईंदी। पाण तारीख़ भी ॿुधायूं त 12 तारीख़ ते ईंदी, ॾींहुं भी ॿुधायूं त सूमर जे ॾींहुं 12 तारीख़ मुहर्रम में ईंदी। पर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु शइ न ॿुधाई, साल त कहिड़े साल में क़यामत ईंदी। त जीअं इंसान क़यामत जो ॿुधी करे, क़यामत जी अज़ाबात जो ॿुधी करे क़यामत जी तयारी कनि, अगर इंसान खे ॿुधायो वञे ही मौत जेको आहे मौत पोशीदा कयो वियो, अगर इंसान खे ॿुधायो वञे त सुभाणे तूं मरी वेंदे त शायद हू
एक मिनट भी वांदो न रहे जो अल्लाह जे हुजूर में सदा रहे से अल्लाह जी बारगाह में तोबू कंदो रहे। मौत के पोशीदा रखण जो वजह इहो आहे त इंसान 24 घंटा मौत जी तैयारी में रहे। मुझी गाल समझो पिया न त इंसान 24 घंटा मौत जी तैयारी में रहे। इंसान जी का भी गारंटी काने का त हींअर मौत अचे सुभाणे अचे या वेठे वेठे तकलीफ़ कंदे अची वञे या कहिड़ी जगह ते अचे। मौत जो को वक्त मुक़रर कोने को। अल्लाह तबारक व तआला हर इंसान जो टाइम टेबल पोशीदा रखियो आहे। कंहिंखे ॿुधायो कोन्हे को त तूं हिन टाइम ते मरंदे हिन टाइम ताईं जीअंदे हिते तुंहिंजी उमिरि आहे। न न न अल्लाह हिन शइ खे पोशीदा रखियो आहे मौत खे त जे इंसान मौत जी फिक्र रखे, मौत जे बारे में सोचींदो रहे ऐं गुनाहनि खां बचे, नेकियूं करे, नेकियुनि जी तरफ़ वधे। त नबी पाक सां पुछा कई वई या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं क़ाइम थींदी? हुज़ूर फरमायो तो क़यामत जी कहिड़ी तयारी कई आहे? हां तो क़यामत जी केड़ी तैयारी कई आ? वो पूछण वारो भी सहाबी हो, सहाबी 5 वक्त नमाजी भी हुआ, ताजद गुजारा भी हुआ, रोजेदार भी हुआ, ज़कात भी दीदा हुआ, पर पो भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पूछा कयो तो क़यामत जी तैयारी छा कई आहे? वो सहाबी भी एड़ो जवाब नो या रसूल अल्लाह न नमाज भी पढ़ूं था, या रसूल ज़कात भी विझूं था, या रसूल रोजा भी रखूं था, पर या रसूल ये शयूं सब नाकाफी हैं। बस असां तैयारी कई आ त असां वटि हिक ही शइ आहे केड़ी अर्ज़ कई या रसूल असां तोसां मोहब्बत कयूं। सुभान अल्लाह। रोजा भी रखूं था, ज़कात भी ॾियूं था ऐं नमाज भी पढ़ूं था, सब कुछ कयूं था, पर इन शयुनि ते असां ते को भरोसो कोन्हे को। बस या रसूल असां तव्हां सां लो लॻाई आहे, तव्हां सां मोहब्बत कयूं था, बस तव्हां ई असांजा सब कुछ आहियो। हुज़ूर फरमायो जेको जंहिंसां मोहब्बत रखंदो क़यामत जे ॾींहुं उनखे उन सां गॾु उथारियो वेंदो। सुभान अल्लाह। उनखे उन सां गॾु रखंदो बि क़यामत जे ॾींहुं उनखे उन सां गॾु उथारियो वेंदो। सो असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां किना कोजा गुनाहगार आहियूं। नबी पाक सां मोहब्बत कयूं था, उन सां लो लॻायूं था, असां हुज़ूर खां गॾु उथंदासूं, हज़रत गौसे आज़म सां गॾु उथंदासूं। असां अब्दुल कादिर जिलानी जा भी गुलाम आहियूं, आका करीम जा खादिम जा खादिम भी आहियूं। सुभान अल्लाह। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे प्यारे नेक औलियान के वॾनि मर्तबनि खां नवाज़। हिक औरत हिक खानकाह दरबार वटि वेठी हुई, ज़ारो कता रोई रही हुई। हिक औरत बुढ़ड़ी त हिक ॿियो नीगर जेको 4 साल जो नीगर हो उन वटि आयो, उनखे चयई त माई मासी छो पई थी रोई? त उन चयो मां रुआ न करे थी त मुंहिंजे हंज में जेको ॿार आहे नंढड़ो, मां आयम पे बीमार हुयो, मुंहिंजो नंढड़ो ॿार मां आयम पे बीमार हूं नंढड़ा मां जेके दरगाह आहे जंहिं वटि मां आई आहियां, मां ॿुधो हुयो चारो तरफ़ कोन्हनि खां त हिन दरबार में दुआ क़बूल थींदी आहे ऐं अल्लाह पाक तव्हां शिफ़ा थी माण्हू ॾींदा आहिनि। त मां छोकिरे खे हंज में खणी हिते पहुती आहे त मुंहिंजो छोकिरो मरी वियो, गुज़ारे वियो ऐं जेको खानकाह जो जेको बुज़ुर्ग आहे उहो अंदरि वियो आहे। हींअर मूंखे चई वियो आहे त तूं सब्र कर, अल्लाह जे रिज़ा ते राज़ी रहो ऐं सब्र कर। मां उन करे पई थी रहां जेको नीगर 4 सालनि जो नीगर जेको हुयो उन एहसास हुयो, उनखे आथत तसली ॾिनाई जी तुंहिंजो नीगर ॿार जेको आहे मोह न आहे, तुंहिंजो ॿार ज़िंदा आहे, ॾिसो हुनखे। माईअ जो ॾिठो नीगर माईअ जो ॾिठो त उहो ॿार त ज़िंदा पियो हो।
माए जे चेहरे ता खुशी जा सार ज़ाहिर थिया खुशी मां मापे कान पे पो बुजुर्ग भी बारा निकरी आयो ॾिठाई त सामू जको छोकरो 4 सालन जो आहे ही को आम बार कोने को ही को मामूली बार कोने को ही त अल्लाह जे खुफिया राज़न के ॼाण वारो वा ही त अल्लाह जे एक मानन वाहे ही बार त नंढपण खां बल्कि बचपन खां वली ज़ादो लगे थो ही भारत जेको आसो जेको मडपुण का अल्लाह जो वली आ त ओ बुजुर्ग जे वेझो वेझो आयो त ओ बार जेको 4 साल जो छोकरो हुयो उन पोया पोए पे डुक पाती डुक जो पाते त डुकंदे पोया बुजुर्ग जे पोया ओ बार डुकंदो हुयो हिक कब्रिस्तान में पूतो आ त ओ बुजुर्ग जेको जे पोया आयो पे उहो बिन जे पोया कब्रिस्तान में अची पूतो आ ओ बार कब्रिस्तान में रड़ करे चवे तो ए कब्रिस्तान वारो मुखे बचायो ये चवण सा 200 कब्रन जा जेके मुर्दा हुआ उनजी ढाल बन जिया उठी भी रहा खुदा जो कसम बुजुर्ग चए तो ए नंढड़ा बार तू को मामूली मानू नहीं तो तू अल्लाह जो को वली बानो है खुदा जो कसम ओ रावी लिखे तो जज्बुल कुलूब लिखे तो वो बार को आम बार को न हो बक वली जो वली सरदार गौसे आजम अब्दुल कादिर जिलानी हो नारे तकबीर मुझे पीर जेड़ो के जो पीर नवादर खोड़ मगर दस्तगीर नवा हो मुझे पीर जेड़ो के जो पीर नवादर खोड़ मगर दस्तगीर नवा अजी सांजिया में अचे धन जो धनी रुगो सदड़ो कर सतख दमखणी एड़ी जाते नाहे जणी पितो विजु बिना जे कीर नवा ओ मुझे पीर जेड़ो कंजो पीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा दुरूद शरीफ पढ़ो अलैक या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सैयदी गौसे आजम रदियल्लाहु ताला ला मकान सुबानी हन अल्लाह जाने क बनान रिवायत में चो तो सैयदी गौसे आजम जिन दुनिया में तशरीफ खणी अचन पया मां जे पेट में हुआ रमजान जो महीनो शुरू पे थो रही त मानन के के खबर पे उन वक्त न को वाचू कुछ का भी शे को न को घड़ियो हुयो के खबर पे त चंद्र जेको आसो दुल्लो नजर पियो जे किया खबर पे रमजान शुरू थी वयो आ जे माउ ही गौसे आजम जी पजे पुट के खीर प्यारे पीता पर गौसे आजम खीर पिए को न पियो त मानो इन गाल मां अंदाजो लगायो त अजी रमजान जो पहरियो रोजो आए सैयदी गौसे आजम रदियल्लाहु ताला ला मकानी बादशाह बगदादियन पान मस्जिद में नमाज फजर जी पढ़ाए रहा हुआ त एक चोर संदस चोरी जे इरादे सां पहुतो अची चोरी जे इरादे खां पहुतो हज़रत गौसे आजम के जो दिखाई त जो फरासी जे ठा सुमी रहो गौसे आजम के खबर पजी वई पर नमाज फजर जी अदा करण का बाद में उन चोर के हथ में पकड़े चयाई त ए चोर तू अज का पो अबदाल आई छाई अबदाल ही वो चोर इतई तौबा कई अल्लाह तबारक व तआला जे नेक वली सैयदना गौसे आजम ना रहमत हमारे नजर फेराई तो हुओ चोरन मां अबदाल बरजी वयो त पो के शायर चयो है चोर ने माबूदाल बनाए चोर ने माबूदाल बनाए लेकिन सांबदकार गनाए चोर ने माबूदाल बनाए लेकिन सांबदकार गनाए ही भी तशाना अकुलो हैराना ही भी तशाना अकुलो हैराना अचन त चोर वञन
क़यामत वज़ीर तालिब मां मुझ मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़क़ीर तालिब मां मुझ मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़क़ीर तालिब मां मुझ मुर्शिद तू सैयद गौसे आज़म अज़ीम वली है अल्लाह जा नेक बना अगर उन्हनि जे वसीले सां दुआ कई वञे त अल्लाह तबारक व तआला दुआ क़बूल फरमाईंदो आहे पंहिंजे नेक वलीअ जे सदके त तव्हां भेनरूं बि भाइर बि पंहिंजे घर में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यारी मल्हाईंदा कयो भले तव्हां वटि 10 रुपया छो न हुजे जेतिरी हैसियत अल्लाह पाक दिलनि खे अल्लाह पाक इख़लास खे ॾिसंदो आहे कंहिंजी माल मिल्कियत खे नाहे ॾिसंदो तव्हां पंहिंजे इख़लास खां 5 रुपया बि गौसे पाक जी यारी शरीफ़ महीनेवार ॿारी शरीफ़ मल्हाईंदो त अल्लाह पाक तव्हांजे रिज़्क़नि में औलादनि में बरकतूं अता फरमाईंदो तव्हांजे मथां जेके मुसीबतूं आहिनि उहे दूर फरमाईंदो ख़ासि तौर ते तव्हां पंहिंजी औलाद ते तवज्जो जो मुंहिंजी भेनरूं मुंहिंजा भाइरो औलाद खे नेको साली बणायो दीन जी तरफ़ उनखे वठी वञो उनखे सुठा अख़लाक सेखारियो अख़लाक सेखारियो उनखे तव्हां उनखे सुठी तालीम जो उथण वेहण सुठो उनखे सेखारियो ॾिसो कल्ह तव्हांजो औलाद चोर न थियो कल्ह तव्हांजो औलाद लोफर न थियो माउ जेका हूंदी आहे न माउ मुंहिंजी भेनरूं माउ औलाद जी पहिरीं दरसगाह हूंदी आहे हू पंहिंजे औलाद खे स्कूल में बाद में मोकिलींदी आहे लेकिन पहिरीं जेको दरसगाह हूंदी आहे न पहिरियों स्कूल उहा माउ हूंदी आहे छो त माउ वटि औलाद 24 घंटा हूंदो आहे पीउ त कमाइण जे लाइ वेंदो आहे कॾहिं मज़दूरी ते कॾहिं कम ते कॾहिं जेको बठे ते को किथे को महीने में या महीने 2 दफ़ा अचे सो माउ जेका आहे उहा तरबियत आहे माउ जेका आहे मदरसो आहे मां स्कूल आहे मां त हिकिड़ो वाक़ियो मशहूरु आहे अक्सर तव्हां ॿुधो बि ईंदो भाइरनि बि ऐं भेनरुनि बि त हिकु औरत हुई औरत माई उनजो पुटु जेको आहे सो आनो चोरी करे आयो छा चोरी करे आयो आनो अंडो चोरी करे आयो त बाबा मुझे पुट आनो चोरी करे आयो ये तो वॾो फतह करे आयो जे मुल्क मुझो पुट आनो चोरी करे आयो पाड़ेसरी औरत जो आई तुझे पुट आनो चोरायो आहे न न मुझो पुट चोर कोने को मुझो पुट चोरी करे ही कोन थो सघे वो पोयां वई पुट खे बाबा आनो मुझो पुट खणी आयो आहे थपड़ो है बेडी गुजरो टोनी चौथो नी गुजरो परियां जेको आहे सो बे उमरा जो कठ चोरी करे आयो जे बाबा कठ हुई कन घर में पुट जेको आहे सो कपे आयो कठ पुट छा करे आयो कठ कपे दा आयस कि न मुझे पुट चोरा छा हल लगे भजा चली आस्ते आस्ते उन बड़ी चोरी के धाड़ो आयो पुट बधिजियो छा थियो कीअं बि करे मां थोड़ी सोड़ी करे पाड़े सां पुट खे छॾाए वरी बि तरबियत कोन कयईं बाद में ऐसी तरह जो हुन कंहिंखे क़त्ल करे विधो चोरी जे डकैतीअ में सिस्टर खां क़त्ल करे विधो हीअ जेल में पूतो हुनखे सज़ा ई फांसी सज़ा हुनखे ॿुधाई वई जॾहिं जज हुनखे तख़्त दार ते पुॼायो फांसी जो फंदो जेको तयारु कयो जज हुनखे चयो त आख़िरी का तुंहिंजी ख़्वाहिश आहे हा मुंहिंजी मूंखे आख़िरी ख़्वाहिश आहे जे मूंखे अम्मा सां मूंखे मिलायो हाज़िर बाबा अम्मा खे घुराए वियो चे अम्मा थोरो वेझो हुजे अमड़ वेझी आहे चे मूंखे कन में ॻाल्हि चवणी आहे हुन माउ कन वेझो कयो माउ खे कन जी पापीअ में अहिड़ो चक कन ई पटिजी वियो माउ जो
त हिनखे पकड़े वियो छॾायो बेरो के हिनखे पोइ हुनखां पुछियो वियो हुन उमरा खां तो माउ यस्ती आहे ॿिए त बि बिना माउ खे तो कन में चकयो ज़ालिम बणा तूं जे मन को तो ये आखिर तक भी काने का तूं जेको आहे दुनिया बि न रही जे अॼु जंहिं मां फंदे ते बीठो आहे हुनजी ज़िम्मेवार मुंहिंजी माउ आहे नंढे हूंदे मां आनो चोरी कयो अगर नंढे हूंदे मूंखे मां मूंखे आने था मूंखे थप्पड़ याद आहे मां हिन जॻह ते ना पहुचा मां क़त्ल न कया अगर मुंहिंजी माउ मूंखे काठे तो मारे हां त मां हिन फांसी जे फंदे ते न पुॼा हां ऐं मुंहिंजी भेण मुंहिंजी माउ मुंहिंजी मासी मुंहिंजी पुफी मुंहिंजी अमड़ मुंहिंजा वॾो पंहिंजी औलाद ते तवजह ॾियो अगर हू आनो चोरी करे थो कंहिं वाट विंदड़ खे थप बणे थो वॾे जी बेइज़ती करे थो त हुनजो तव्हां किसास हुन खां वठो अगर तव्हां हुन खां किसास न वठंदो त सुभाणे क़त्ल बि करे सघे जस्ट लाइक त चवण जो मक़सद उहो आहे तरबियत लाज़मी आहे अगर असां पंहिंजी औलाद जी तरबियत न कंदासीं उनखे सुठा गुण सुठियूं ॻाल्हियूं सुठनि माण्हुनि खां उथण में न सेखारींदासीं त उहो ॿार पोइ ख़राब थी वेंदो लोफर थी घटनि में घुरंदो बुरनि माण्हुनि खां घुमंदो पोइ अॼुकल्ह मुआशरे जे चर्च जाम थी वियो आहे ऐं आफ़ीन जाम थी वई आहे शराफ़ जाम थी वियो असांजे इलाइक़नि में पुॼी वियो आहे त अगर हिकु त औलाद ॼणियूं तुंहिंजी संभाल कयो संभाल लाज़मी आहे उनखे तरबियत कयो सुठा इख़लाक़ वग़ैरह सेखारियो त अलाह पाक खां दुआ आहे त असां पंहिंजी औलाद जी सुठी तरबियत कंदासूं नियत कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि मिलाद में आया आहियो या नियत करे वञो हिकु तव्हां सुठी ॻाल्हि इहा बि सम्झी आहे ऐं जेको असां सिखियो आहे अलाह उन ते असांखे अमल कढी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सभई उथी बीहंदा त मदीने जे मीर जे बारगाह में सलातो सलाम पेश कयो